हा बाप, चाचा गुलाब छा चयो? शादीअ जी तारीख़ ॾिनाई? पुट, अधो गुलाब त ख़ुशीअ में मापे ई कोन पियो ऐं भाॼाई ज़ैनब ऐं इरम उहे त ख़ुशीअ जो इज़हार कंदे कंदे ड्रापनि ई कोन पियूं। बाबा, शादीअ जी कहिड़ी तारीख़ रखी अथव? पुट इब्रार, मूं तुंहिंजे चवण जे मुताबिक़ शादीअ जी तारीख़ मुक़ररु कोन कई। बाबा, पोइ शादीअ जी तारीख़ जल्दी रखो आहे न? पुट, सुबुह त चई पियो शादीअ जी का जल्दी न आहे ऐं हाणे वरी चवंदो जल्दी कयो। छो भला ख़ैर त आहे न, कुंवार जहिड़ी सिक लॻी अथई छा? बसि मां जॾहिं शादी करणी आहे त पोइ देरि छा जी? पुट, तूं तयारी कर, असां जल्दी शादीअ जी तारीख़ रखंदासीं। बाबा, चाचा गुलाब खे शादीअ जी जल्दीअ में को एतिराज़ त कोन हुयो न? गुलाब खे को बि एतिराज़ कोन्हे पुट, हू त तमामु घणो ख़ुशि आहे। पुट, हफ़्तो सवा त कुंवार वनवा खाईंदी आहे न, तकड़ छा जी आहे? ठीकु आहे मां, जेका तव्हांजी मर्ज़ी, पर मां चवां पियो त जेतिरो जल्द थी सघे शादी थी वञे। तो वारो पुट त हाणे वठी कोन थो ॾिए, पहिरियां त शादीअ ते राज़ी कोन पियो थिए। मिड़ई, अॼुकल्ह जे छोकिरनि खे मुंहं जी पकाई घणी हूंदी आहे। चवी तूं बि सच थी, हू सफ़ा तोते वियो आहे। हिन में त ग़लती मुंहिंजी आहे, मूं हुन सां इक़रार न कयो। जावेद सही पियो चवे त घणी इंतज़ार जी रांदि न खेॾिजे, पर हाणे छा थींदो? किरन खे विसारे बि त कोन सघंदुसि। गाड़ी ॾिसी छो नथा हलायो? असांजो ॿार मारे विथे। साईं, मूं गाॾी आस्ते पे हलाई, हिन अचानक पे रोड क्रॉस करणु चाहियो। ही त ॿार थियो, पर तूं त ख़्यालु कर, अमीरी जे नशे में तव्हां सभु कुझु विसारे था वियो त कंहिंजो ॿार मतां कंहिं असांजी कार हेठां अची वञे। साईं, मुंहिंजी गाॾी स्लो हुई, भला हिन मासूम सां मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी थी सघे थी? सेठ, दौलत जी पट्टी अखियुनि तां लाहे पोइ गाॾी हलाईंदा कयो। हींअर हिते ॻाल्हाइण बहस करण लाइ कुझु बि न आहे। जल्दी कयो, हिनखे अस्पताल पहुचायूं त हिन जी तबियत सही थिए, ट्रीटमेंट थिए। अचो। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।